राय क़ाइमु कई हुई। हिन इलाइक़े में खोरवाह रोड ते बुज़ुर्ग शाह मोहम्मद जीलानी जो मक़बरो बि क़ाइमु आहे, जॾहिं त सिंध जे हिकु मशहूरु शाइर अलन शाह जी चौकुंडी बि उन मक़बरे वटि मौजूदु आहे, जेके शख़्सियतूं बि तारीख़ में पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखनि थियूं। ॻोठु आहे रैस लाल बख़्श जो, जेको पीर बख़्श हुन पंहिंजे नाले सां, पीर बख़्श ज़ौर जो ॻोठु, पोइ उन खां पोइ रैस लाल बख़्श नाले सां सॼो। उन जे ॻोठ जे पोइ साइड ते हिकिड़ी क़बर मिले थी शाह निदाम जे नाले सां, त उते सॾिबा आहिनि शाह निदाम। पोइ उहा क़बर उते हलंदी, हुन ज़िक्र आयो, पोइ असां वियासीं उते, हुनजा फोटो वोटो कढिया हुआसीं। ऐं उन खां पोयां पोइ वरी डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच हिते मूं वटि ईंदो हो, ईअं ई कचहरी ते हर हफ़्ते 15 ॾींहं हिते कचहरी ते मूं वटि ईंदो हुयो। पोइ उन सां मूं इहो ज़िक्र कयो, उन चयो त हाणे इहा जेका आहे असां हलंदासूं ऐं हली हिन शइ खे ॾिसंदासूं। पोइ डॉक्टर साहिबु उते हलियो, जॾहिं त उन टाइम ते उन पाणी हो, हालांकि गोॾे जेतिरो पाणी उनजो उन ॻोठ खां उहो जाॻे पाणी मां उन ते मज़ार ताईं आयो, उते हलियो। पोइ उहा ॾिसी पोइ वरी उतां वियो, पोइ उन ते हिकिड़ो मज़मून लिखियो डॉक्टर साहिबु। पोइ सॼो मज़मून लिखी पोइ वरी मूंखे सॾाई त चए भाई हीअ जेको मूं लिखियो आहे, हाणे तव्हां ई ॾिसो, उन में कुझु के हुजनि उन्हनि जी निशानदेही मूंखे करे ॾियो, कहिड़े तरफ़ खां आहे, घणा किलोमीटर आहे, त जीअं तो ॻाल्हि हिकिड़ी सही सही हुजे, को धुके वारो कमु न थी वियो। पोइ डॉक्टर साहिबु पुराणियूं तारीख़ूं कढियूं, उन में कढी पोइ गुलशन ऐं उर्दू उनजो किताबु आहे, जंहिंमें डॉक्टर साहिब जा उर्दू में मकाला लिखिया विया आहिनि। उहो किताबु उन में इहो छपियो मज़मून शाह निज़ाम जे नाले सां। पोइ शाह निज़ाम जे नाले सां उन लिखियो त शाह निज़ाम हिते ठटे में को आयल आहे हिकिड़ो ॿ दफ़ा, पोइ उते उनजा काफ़ी मुरीद हुआ। पोइ उहे मुरीद जेके हुआ या उनजो मोतक़िद हुआ, उन्हनि मां हीअ लॻे थो त हिकिड़ो उनजो मोतक़िद हो या उनजो मुरीद हो, जेको वफ़ात खां पोयां पोइ हुन पंहिंजे पोयनि खे चयो की त उनजे पासे तां शाह निज़ाम जो नालो लिखियलु आहे। जॾहिं त डॉक्टर साहिब जो चवणु हो त जेकॾहिं शाह निज़ाम जी पंहिंजी हुजे हा मज़ार या पंहिंजी क़बर हुजे हा, त उनजे सेरांदी खां इहो नालो उनजो लिखियलु हुजे हा, पासे तां कोन हुजे हा। जॾहिं त हिनखे इहो नालो पासे तां लिखियलु आहे, पोइ हाणे उन में बुज़ुर्ग जेको कहिड़ो आहे या उन ते पोयां लिखियलु आहे समा, पोइ हाणे जेको समा ख़ानदान या उन्हनि मां को आयो बुज़ुर्ग या को ॿियो को आहे, उनजी ख़बर न आहे, पर उनजो इहो आहे त पर शाह निज़ाम जी पंहिंजी क़बर इहा न आहे मज़ार। थोरो रैस लाल बख़्श ॻोठ खां तक़रीबन को फरलांग ॾेढ थींदो, जो हुते दरगाह आहे शाह मोहम्मद शाह औलिया जी, जीलानी आहिनि सैयद, ऐं उनजी त दरगाह आहे। उन जे पासे खां वरी आहे पीर अली ॾिनू शाह उर्फ़ अलन शाह, जेको तमामु वॾो शाइर हुते असांजो थी गुज़रियो आहे, ख़ासि करे हिन बठोरे जो। बठोरे में हिन खां अॻु में हिन जो उस्ताद बि हुयो साईं साले राहो, उस्ताद बि रहियो आहे, ऐं उहो बि तमामु वॾो शाइर ते रहियो राहो। ऐं उनजो कलाम मिलियो हो कुझु, जेको उनजो भाउ हो ओसमान राहो, जेको वॾो हिकिड़ो दाना माण्हू हो ऐं शाह जो वॾो पारखो हो। पोइ उनखे उनजी माइटी वरी हूंदी फाज़िल राय वारनि सां। पोइ फाज़िल राहो उन टाइम ते या ज़िंदा हो, ऐं उन सां हिन ॻाल्हि कई, पोइ उन चयो त इहो कलाम उनजो मूंखे आणे ॾे, त इहो पाण छपायूं उनजो। पोइ साले राय जो जेको किताबु जेको बि कलाम उन वटि पीअल हो उनजे पंहिंजे भाउ वटि, पोइ ओसमान राय खणी वञे उनखे ॾिनो फाज़िल खे। पोइ फाज़िल खां पोइ ख़बर पई त को प्रेस में वियो, उते रहियो, पोइ का हुन चवंदो त मूं पुछियो चई हाणे प्रेस में आहे, छपाई में आहे कलाम, तेसीं पंहिंजो वरी फाज़िल सां जेको थियो त हुनजो एक्सीडेंट थियो, फाज़िल खे क़तलु कयो वियो। उन खां पोयां पोइ उहो सभु हुते उनजो कलाम उहो वियो हलियो ज़ाहिर। बाक़ी कुझु माण्हू हुआ या जेके पुराणा फ़नकार हुआ, उन्हनि खे उनजो कलाम यादि हो, या उनजा मौलूद ऐं गज़ल जेके इहे दरगाहनि ते पढ़िया वेंदा हुआ, उहे पढ़ा, उहे बि काफ़ी माण्हू जेके गुज़ारे विया, उहो सीननि में उन्हनि जे महफ़ूज़ हुआ, पोइ ख़तमु थी विया।